खेर दे। अरे ये ॾिस अॼु बि मनू से आवाज़ ॿुधो थे। अरे यार इहा त अहिड़ी त मनोस आहे जंहिं ॼमंदे ई मां सुर कयो। ख़बर न आहे हिन छोरी खे छो नथो कुझु थिए। लॻे थो त इहो बि मनोस आहे। मनोस खे असर न आहे कंदो। अड़े छोरा असांजी ॻाल्हि कन खोले ॿुध। ॿीहर जीअं असां टपाऊं त इहा असांजे साम्हूं न बीहारींदो कर। वञी घर मरंदो कर। अगर ॿीहर हिते ॾिठो थी न चमाटू हणंदासीं। न चाचा चमाटू न हणो। छो चाचा छा थियो आहे? अड़े असां हिन मनोज खे ॾिसंदा आहियूं न सॼो ॾींहुं असांजो बेकार गुज़रंदो आहे। ॿीहर असां न बीहंदा पर मुंहिंजी मिठड़ी भेण खे मनोज न चओ। निकिर हाणे निकिर हल मनोज न चओ। भागी छोकिरीअ खे सदाईं बीहारे अदी तू नाराज न थी। हिननि जी ॻाल्हियुनि ते कोई मानुस न आहे। अम्मा जी तू त निशानी आहे। छा थो करे? नंढड़े ॿार खे उछलाए थो। अरे अब्बा इहो छा थो करे? अरे अब्बा छो थो उछलाए न्याणीअ खे? छॾेसि न्याणीअ खे छॾ। ही मुंहिंजी भेण आहे परा छोकिरी न आहे। अरे बाबा हीअ तुंहिंजी नंढड़ी मासूम भेण आहे पोइ हिनखे छो थो हिन खॾ में उछलाए? मां हिनखे नथो संभाले सघां। ये पाड़े वारनि जी नज़रुनि में मनूस आहे। अरे पुट न्याणी त कॾहिं मनूस न थींदी आहे। न्याणियूं त रहमत हूंदियूं आहिनि। रहमत हिन रहमत खे तूं खॾ में पियो चलाई। चरियो थियो आहे छा पुट? मुंहिंजो पीउ बीमार आहे। मां हुन लाइ दवाऊं पियो वठणु वञा ऐं दवाऊं न वठी सघियां। पुट तूं हिनखे न उछलाए। हीअ न्याणी आहे बरकत आहे। हिनखे न उछलाए। तव्हांखे दवाऊं मां थो वठी ॾियां। अचो मूंसां अचो हली अचो। या अल्लाह तुंहिंजी दुनिया में कहिड़ा माण्हू आहिनि के भला त के ढिला। हलो पुट मुंहिंजे घर हलो दवाऊं मां थो वठी ॾियां तोखे। सरदार शिकार त घर में ई आहे। अचो त शिकार जो वठो मज़ो। साथियो इहो सलाह आहे। ठीकु आहे हलो भला। ठीकु आहे सही आहे। केरु आयो तव्हां? तुंहिंजो मौत मज़रू धाड़ेल न ॿुधो आहे। मज़रू धाड़ेल आहियां मां। SHO जावेद अवां किथे आयो? अवां फिलफोर अचो मुंहिंजे ऑफिस अचो ऐं मीटिंग करणी आहे क्रिमिनल जे बारे में। SHO साहब तव्हांजे एरिया में न को गरीब निकिरी थो सघे न ई गरीब को घुमी थो सघे। अवां जी बिल्कुलु कारकर्दगी मां मुतमिन न आहियो। लिहाज़ा अवां हिन ते सख़्तीअ सां अमल कयो ऐं इहे क्रिमिनल्स ख़तमु कयो। नादिर ख़ान वॾेरे जो भाउ अगवा थियल आहे। तव्हां हुन में कहिड़ी कारकर्दगी कई आहे? जॾहिं त हिते क्राइम बि वधी वियो आहे एरिया में ऐं हिते क्रिमिनल्स बि तव्हांजे एरिया में मौजूदु आहिनि। तव्हां छा कार्रवाई कई आहे हुन में? जी सर मां तव्हांजे ऑर्डर खे हाणे ई फॉलो थो कयां ऐं जल्दी वॾेरे भाउ खे बाज़ाब कराए वठंदासीं। अगर ये न थियो तो मां या शिकायत SSP साहब ऐं मथे बाला अफसरनि खे कंदुसि ऐं अवां जी तव्हां ट्रांसफर कराई।
ठीकु आहे सर, शिकायत न मिली। अब आने गरीबन मिस्किन खे शराब ॿधो ग़रीबन या बदमाशन हिननि जो फ़ैसिलो थाणे ते थींदो। साहब असां ग़रीब आहियूं, छो त असां सां ज़ुल्म कयो? असां छा ॼाणींदो वञूं, असांखे त का ख़बर ई कोन्हे अलाए छा आहे। अचो रे साहब असां कंहिंखे भॻवान न कयो, असांजे ख़िलाफ़ का साज़िश आहे। साज़िश आहे या हक़ीक़त, इन मामले खे मां पाण ई ॾिसी वरितो। हक़ीक़त में तो आहे मने तव्हां मां ॾोह कयो आहे, कुझु ॾींदा अथई। असां ग़रीब मिसकीन आहियूं, सॼो ॾींहुं पिनी गुज़ारो करे पेट पालींदा, असांखे कहिड़े ॾोह में वठी आया आहियो? इहा सॼी साज़िश आहे सर, रहम कयो। ठीकु आहे, इहा जांच मां पाण ई करे वठंदुसि। मारे ही तोखे छा थो लॻे, वाक़ई में इहे धारियल आहिनि या न? हिननि जे घर जी कंडीशन ॾिसी करे मूंखे नथो लॻे त इहे धारियल आहिनि। सर मूंखे त नथो लॻे, हो वीचारा ग़रीब आहिनि, सॼो ॾींहुं पिनी खाईंदा आहिनि, उहे वरी वॾेरनि जूं थियूं कीअं खणंदा? मूंखे त नथो लॻे। मूंखे नथो लॻे ईअं, पर किथे एतबार बि नथो करे सघे। सर मूंखे ईअं लॻे ई कोन थो, वरी बि इंक्वायरी कयूं था। मैडम तोखे छा थो लॻे त ही किथे हूंदा? शहर में ॻोल्हियोसीं, जंग में ॻोल्हियोसीं, जबलनि में ॻोल्हे चुका आहियूं, मूंखे नथो लॻे त ही हिते हूंदा। हलो त किथे ॿिए हंधि ॾिसणु, अचो हलो।
यार हाणे ॾाढो थकिजी पिया आहियूं हाणे छा कयूं पाण छा कयूं पुलिस जी ड्यूटी अहिड़ी आहे छॾ यार तूं हाणे मूंखे बिल्कुलु टाइम ई न ॾींदो आहे सिर्फ़ु ड्यूटी 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 बसि तोखे सिर्फ़ु ड्यूटी करणी आहे मुंहिंजे लाइ तोखे टाइम ई न आहे अरे यार नाराज़ न थियो शाम मिलूं था न पाण हलो सची सची मिल सोहणा जान छॾिया तूं त घोरे तूं हिकु वारी मिल सोहणा मिल सोहणा जान छॾिया तूं त घोरे तूं हिकु वारी मिल सोहणा तूं हिकु वारी मिल सोहणा संतरी उनके वठिया अच्छा नहीं तो मैंने
नादर खान जो भाउ काथे आ ऐं तूं हुनखे काॾे कयो आहे न त खल पुठीअ त लाइ उबतो टंगींदीमांइ ॿुधाए ॿुधाए वॾेरे नादर खान जो भाउ काथे अगवा करे लिकाए थी न त खल पुठीअ त लाहे छॾींदोमांइ साहब असां फ़क़ीर माण्हू पिनण वारा माण्हू असां छा ॾुआरनि में ॼाणियूं छा असां अॻुवां माण्हू कंदासीं असांजे मथां कूड़ी फिरादूं आहिनि इहे साहब नाजाइज़ियूं आहिनि असां इहो वॾेरो करे थो सभु कुझु साहब असां सां सर सर हाँ एसएचओ साहब किथे आयो थाणे ते आयो जी सर ठीक आहे ये जेके ग़रीब आवां आहिनि उन्हनि खे वरितो आहे शक में उन्हनि जी इंट्रोगेशन थी आहे जी सर ठीक आहे तव्हां उन्हनि खे फौरन रिलीज़ कयो अगरि बेगना आहिनि त उन्हनि खे तव्हां रिलीज़ कयो जी सर ऐं उन्हनि ते पंहिंजी जेको आहे वरी बि कड़ी नज़र रखिजो अगरि उन्हनि में को फॉल्ट महसूस थिए थो त फिर पोइ वरी उन्हनि खे अरेस्ट करे ऐं इंट्रोगेशन कई वञे जी सर ऐं कानून जे दायरे में आंदो वञे छॾियूं था सर ओके सर छॾियूं बाबा खे छॾियूं बाबा छॾियो हलो बाबा हलो उठो हलो वञो हलो